अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं आहियां शहज़ाद उमरानी। तव्हां सां अहिड़ी कचहरी थो कयां, उन कचहरीअ जो वाक़ुफ़ु सभु को आहे, ख़बर बि सभु खे आहे। तक़रीबन 99% घर में जहिड़ो हूंदो आहे। हर घर में जहिड़ो कंहिंजो हूंदो आहे, ससु ऐं नुंहुं जो। छाते जहिड़ो थींदो आहे, छो जहिड़ो थो थिए। जॾहिं एॾी ख़ुशीअ मां उन कुंवार खे वठी था अचनि त उन सां छाजो जहिड़ो आहे। ऐं उहा कुंवार जेके सभिनी खां चूंडे करे उन्हनि कुंवार खे चूंडे पंहिंजे लाइ रिश्ते लाइ क़बूलियत कई, त उहा कुंवार वञी उन घर खे दोज़ख छो थी बणाए। अॼु इन सॼी कचहरी तव्हां सां कंदुसि ऐं उन जो हल बि तव्हांखे ॿुधायां थो त उन जो हल छा आहे। इहे जहिड़ा ख़तमु कीअं थींदा, इहे फॾा ख़तमु कीअं थींदा। वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो ऐं मूंखे पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कजो। मुंहिंजो यूट्यूब चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा ऐं उते बि मूंखे कमेंट्स ॾींदा। नाज़रीन, जंहिं पुट लाइ माउ पंहिंजा गाना ठाहे, मोड़ ठाहे, विहाणा ठाहे, रिलियूं ठाहे, ॾाजो ठाहे ऐं उन जे शादी खां अॻु में उन जा सेहरा ॻाए, शहर में वञी सुठियूं मेंदियूं वठी अचे, नियाणियुनि लाइ कपिड़ा वठी अचे, सभिनी लाइ एॾियूं ख़ुशियूं, भेनरियूं ख़ुशि, ॿिया भाइर ख़ुशि, सभ खां वधीक अमड़ ख़ुशि त मुंहिंजो पुटु घोटु थियण थो वञे। केॾी ख़ुशी हूंदी आहे, हिकु अज़ीम ख़ुशी हूंदी आहे शादीअ जी। चूंडे माना जेको रिश्तो जंहिंखो घुरण वेंदा आहिनि, बार बार उनखे मञाइण जी कोशिशि कंदा आहिनि त असां इहा कुंवार वठूं। ऐं उन जे अचण सां एॾा इख़्तिलाफ़ था अचनि, एॾा इख़्तिलाफ़ था अचनि। आख़िर इन जी वजह छा आहे। जॾहिं उहा माउ भेनरियूं भाइर राज़पे सां उन कुंवार खे जॾहिं घर आणींदा आहिनि त पोइ उन सां छाजो जहिड़ो आहे। जॾहिं जहिड़ो ई करिणो हुयो त बसि उनखे वठो ई न हा। असुल जंहिं मक़सद ते वञा थो, मां उन अदी खे, भेण खे चवंदुसि त सॼे ॻोठ मां, तुंहिंजे मामनि जे धीअरुनि मां, तुंहिंजे चाचनि जे धीअरुनि मां, तुंहिंजे सोटनि मां सभिनी खे छॾे करे उन घोटे तन अची तोखे पसंदि कयो त असां हीअ कुंवार वठंदासीं। उन जे लाइ इलाज बि कयूं, मिंथ कयूं, उन जा शर्त बि क़बूल कयूं। तोखे जॾहिं हू परणाए पंहिंजे घर वठी आहे त उन जो ठहियल ठुकियल घर दोज़ख छाजे करे आहे। न मिल्कियत जो चक्कर आहे, न ज़ाती को मुफ़ाद आहे, न ज़ाती झेड़ो आहे। इन झेड़े तक़रीबन केतिरा घर बर्बाद करे छॾिया। कई दरपदर थी विया, के घोट पंहिंजी वञी न माणे सघिया, जिन्हनि ख़ुदकुशियूं कयूं। के अलॻि थी विया, भाउ भाउ खां बेज़ार थी वियो, पुटु पीउ खां बेज़ार थी वियो, माउ खां बेज़ार थी वियो, बेअदब थी वियो। उन नियाणीअ खे थो चवणु चाहियां त तव्हांजे वञण खां अॻु में उहो घर जन्नत हुयो। उहे सभु ख़ुशि हुया, पाण में भाइर ख़ुशि हुया, भेनरियूं ख़ुशि हुयूं, उनजे घर में मुस्कुराहटूं हुयूं। भेण, तुंहिंजे वञण सां आख़िर इहे इख़्तिलाफ़ छो वधिया? त माना इन जो मतिलबु आहे त तुंहिंजे रवैये में थोरो फ़र्क़ु आहे। हाणे जेको घोटु परिणिजी वियो उन जे लाइ त वॾो मसइलो आहे। हाणे जे अगरि घरवारी जी साइड थो खणे त ओॾो माउ आहे, पीउ आहे, काबो किबलो आहे, उन सां कीअं बेअदबी करे। उहो तक़रीबन जेके सुलझियल आहिनि त उहे त घरों निकिरी वेंदा, चवंदा बसि पाण ॼाणो, तव्हांजो कंहिं ज़ाती क़ौमनि सां जहिड़ो त कोन्हे न, पाण में ससु नुंहुं आहियो, पाण ॼाणो। हाणे वरी मां उन अमड़ सां मुखातिब आहियां जंहिं नुंहुं वरिती, हेॾे शौक़ मां ख़र्च कयव, राज सॼे झुमरियूं पातियूं, सेहरा ॻायव, मेहंदी मेहड़ जी मेहंदी ऐं अजीब अजीब क़िस्म जा तव्हां सेहरा हथ ठोकिया ठाहिया उन घोट जे लाइ। त जॾहिं उहो घोटु तव्हांखे एतिरो प्यारो हुयो त उन जी वञी छो ख़राबु आहे? ख़राबु हुई त उहा वतव छो? तव्हां पंहिंजे ठहे ठुके घर खे बर्बादु करण लाइ त तव्हां त सम्झो त हूअ जेका पंहिंजे मुल्क मां आई, पंहिंजे शहर छॾे आई, पंहिंजा पीउ माउ भाइर पंहिंजो वतन छॾे आई ऐं पंहिंजा मिट छॾे आई तव्हांजे आसरे ते। निकाह में बि
माना शाहिद वकील जे अॻियां हाउ कई त मूंखे इहे क़बूल आहिनि, त तव्हां उनजो कहिड़ो ख़्यालु था कयो? अजीब अजीब उहे ॻाल्हियूं जेके माना उहे पेकनि में अची पहुचंदियूं आहिनि। माना पाण में अगरि ॾेराणियूं वेहंदियूं त ससु जी गिला, हुनजी गिला, हुनजी गिला, हुनजी गिला, माना पर तव्हांखे मां हिकिड़ो मिसाल थो ॿुधायां उन्हनि भेनरुनि खे त जेके उस ते 300-400 रिढियूं, उठ, गऊं, डांद जेके चारनि थियूं मायूं, जंहिंजे कुल्हे ते ॿार लटकनि थियूं, जंहिंखे न मन हा न घर आ, रिली जो खट खे ओट करे उनजी छांव में 40 जे 52 सेंटीग्रेड में जेके औरतूं ख़ुशि आहिनि, माना उहे ख़ुशि आहिनि। अहिड़े ॾींहंनि में माल चारनि, उहे ख़ुशि आहिनि। तव्हां घर में बि तव्हांखे माना अज़ाब आहे। जे अगरि महिमान घर में थो अचे त ससु नुंहं जी शिकायत कंदी, बाबा नुंहं बि त तुंहिंजी, धारे माण्हूअ खे, ॿाहिरे माण्हूअ खे नुंहं जी शिकायत करण सां तोखे छा थींदो? भला जंहिंसां शिकायत था कयो उहो हुनजो वॾो त न आहे, उहो त सिर्फ़ु माना हा हा कंदो न, उहो त तव्हांजे ॻाल्हि जे अञा राज़ कढंदो न ॿाहिरि। हिक खां ॿिए ताईं ॻोठ ताईं, माहौल ताईं, इलाइक़े ताईं सॼी ॻाल्हि फैलिजी वेंदी। फलाणी ससु नुंहंरूं पाण में न आहिनि ठहियल। इन जो मां हाणे तव्हांखे हल थो ॿुधायां, मिसाल बि ॿुधायां थो त हाणे इन सॼे माहौल खे 4-5 ॾेराणियूं पाण में वेठियूं हूंदियूं, दिलि में साड़ हूंदो, ससु खे कुझु चई न सघंदियूं, का दड़को ॾींदी, वॾी आहे घर में, अगरि चवंदी त हीअ थांव हिते न रखो, हीअ सफ़ाई हिते कयो, उनखे माना वॾनि खे वॾी नज़र हूंदी आहे। असुल में छा आहे, जो ससु वॾी आहे त उन घर जो माहौल सॼो उनखे ख़बर आहे, उहो नुंहरनि खे पंहिंजे तरीक़े ते हलाइणु चाहींदी आहे। मां नथो चवां त ससूं बि ख़राबु आहिनि, मां इहो नथो चवां, उहे हिदायत कंदियूं आहिनि त जेके ॾेराणियूं आहिनि न, उहे सभु पाण में माना वेही पोइ सस जी शिकायतूं कनि। माना असां चरियूं आहियूं, असांखे का ख़बर कोन्हे जो हीअ असांखे सम्झाए थी, भाऊ उहा इन जे लाइ सम्झाए थी त उहा वॾी आहे। तव्हां शुकुरु कयो त तव्हांखे को सम्झाइण वारो आहे घर में, इहा अलाह जी गनीमत आहे। अगरि नंढे उमिरि जूं छोकिरियूं रुॻो घर में हूंदियूं, का सम्झाइण वारी का वॾी औरत न हूंदी, त तव्हां सभु बिगड़ी वेंदव। तव्हां मुड़ुसनि जे हथ में अचण वारियूं न आहियो, माना दिलि में नफ़रत आहे। हाणे हिन झेड़े सॼे जो हिकिड़ो हल बि ॿुधायांव थो ऐं हिकिड़ो किसो बि ॿुधायांव थो। ससु नुंहं जो जीअं झेड़ो हलियो, हिकिड़ी नुंहं हुई ॾाढी बेज़ार थी, सफ़ा पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार थी, त या पाण खे मारियां या ससु खे मारियां, हिन मुंहिंजो जीअणु हराम कयो आहे। ससु बि चए हीअ अॼु निकिरे घरों त असांजी जिंदु छुटे, हिन बला मूं फाथा आहियूं असां, मां पंहिंजे पुट खे ॿी शादी कराईंदुमि। आख़िर उन छोकिरी जे पीउ जो हिकिड़ो दोस्त हुयो, उहो हकीम हुयो। छोकिरी वई पेके, उतां वरी वई सिधो हकीम वटि। हकीम खे पहिराए तो सॼो अहवालु ॾिनई त माना घर जो असांजो माहौल हीअं आहे, मूंखे ससु बेज़ार कयो आहे, मां ससु सां रहणु नथी चाहियां, मूंखे ज़हर ज़री ॾे त मां इनखे मारियां। हकीम साहब हिन खे चयो त मां ज़हर तोखे ॾींदुसि, पर मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे त जीअं मां तोखे चवंदुसि तूं उएं कंदी। उन चयो मूंखे क़बूल आहे। उन चयो त अगरि ज़हर मां तोखे तकड़ी ॾींदुमि, माई मरी वेंदी त सभिनी जो शक तो ते पवंदो। हाणे मां तोखे अहिड़े क़िस्म जो ज़हर थो ॾियां जेको माना आस्ते आस्ते तव्हां उनजे सुठा खाधा ठाहे हर वक़्तु उनजी ख़िदमत कयो, मथां उनजे उहो ज़हर ज़री हारे छॾियो, उहा आराम सां पंहिंजे वक़्त ते मरी वेंदी। हिन जो ईअं सही आहे, पर उनजो शर्त इहो हुयो त तूं उन सां पंहिंजे धीअ वांगुरु बर्ताव कंदीअ, उन सां मुहबत कंदीअ, नफ़रत जे निगाहनि सां न ॾिसंदीअ, उनखे उनजी ख़िदमत कंदीअ, उनजे लटे कपिड़े जो, उनखे मालिश ज़ोर जेकी बि उनखे ज़रूरत आहे उहे सभु तूं कंदीअ, जीअं उनखे शक न पए त हीअ मुंहिंजे मारण जे कढ आहे। छोकिरी ॾाढी ख़ुशि थी, चई ज़बरदस्त हिकिड़ो मसइलो मुंहिंजो हल थो थिए, ससु बि मरी वेंदी ऐं कंहिंखे शक बि न पवंदो। उहा पुड़ी ठाहे, हकीम साहब घर वियो, पुड़ी ठाहे अची हिनखे हथ में ॾिनी त हेतिरी चपटी, हर खाधे में सुठा खाधा ठाहे हुनजे मथां बुरके छॾियसि, आस्ते आस्ते मरी वेंदी। हाणे उहो ख़ुशी ख़ुशी जाते 15 ॾींहं टिकंदी पेकनि में, त ॿिए ॾींहं ते फकी खणी मोटी। हाणे हिनखे जल्दी हुजे त ससु खे मारियां न, फकी खणी घर पहुती, पहुचण सां ई सॼे घर जी सफ़ाई कई, जेके बि लटो कपिड़ो सभु ॾिठई मेरो हिकिड़ी जॻह ते सभिनी खे धोई
वॉशिंग मशीन चाढ़े सस खे राति जो ज़ोर बि ॾिनई, उनखे मानी बि टाइम ते ख़ुशी ख़ुशी चपटी खणी उनखे विझी ॾे। आख़िर सस बि ॾिठो त हिन दफ़े जेका हीअ मोटी आहे मूंसां वॾी मोहबत थी करे। बहरहाल हुनजी दिलि ॾाढी ख़ुशि थी, सस जी दिलि ॾाढी ख़ुशि थी, हिनखे दुआऊं बि कयईं ऐं सदाईं हुनखे चए त बसि हाणे मूंखे ज़ोर न ॾे, तूं वञी सुम्ह आराम कर, हुनजो ख़्यालु करे धीअ वांगुरु, उहो बि माउ वांगुरु ख़िदमत करे। किसो हलंदो रहियो, कलाक गुज़रिया, हफ़्ता गुज़रिया, ॾींहं गुज़रिया, महीना गुज़रिया, साल गुज़रियो। साल खां पोइ उहा छोकिरी हकीम साहब वटि वरी आई, चई चाचा मूंखे अहिड़ी का दवा ॾे जंहिंसां जेको मां ज़हर पंहिंजे सस खे खारायो न इन जो असरु ख़तमु थी वञे। हुन चयो छो? चई त मां नथी चाहियां त मुंहिंजी ससु मरे, मूंखे हाणे उहा एतिरी प्यारी आहे जीअं मुंहिंजी उहा सॻी माउ आहे, ऐं उहा बि मूंसां एॾी मोहबत थी करे। मूंखे हाणे दिलि में इहो ख़्यालु आहे त जेकर त मुंहिंजी ससु न मरे, अगरि मुंहिंजी ससु घर में आहे त मुंहिंजे घर में रौनक बि आहे, बरकत बि आहे, असांजी वॾी आहे, असांजे घर में इहा हुजे, ऐं अलाह हुनखे हयाती ॾे। चाचा मां वॾी ग़लती कई, मूंखे महिरबानी करे का अहिड़ी दवा ॾे जंहिंमें मुंहिंजे सस जो ज़हर जेको जिस्म में घिरी वियो आहे त इन जो असरु ख़तमु थिए। हकीम साहब मुस्कुरायो ऐं चयईंसि त पुट मां तोखे उहो ज़हर न ॾिनो हुयो, उहा मां तोखे ताक़त जी हिकिड़ी फकी ॾिनी हुई। ज़हर त तुंहिंजे दिमाग़ में हुयो, जेको ज़हर तो कढियो उनखे ख़तमु कयो। जेको दिमाग़ में तुंहिंजे ज़हर ऐं जज़्बात वेठल हुयो न, ॻाल्हि खे बर्दाश्त न करणु, ऐं तो पंहिंजो ज़हर फिटी करे हितां मुतमइन थी हूअ हथ में ज़हर खणी वई आहे त तॾहिं तो में मोहबत पैदा थी, तुंहिंजे ज़बान में नरमी पैदा थी, सचाई पैदा थी, त तोखे ससु पंहिंजे माउ वांगुरु लॻणु लॻी, ऐं उन बि तुंहिंजे रवैये खे ॾिसी करे तोखे पंहिंजे धीअ जो दर्जो ॾिनो। हाणे जेको तोखे मां मशवरो ॾिनो उन मां मूंखे इहो फ़ाइदो थियो त तूं ज़हर जे असरु ख़तमु करण लाइ वरी मूं वटि आई आहे, तुंहिंजे ससु खे कुझु बि न थींदो, ऐं ईअं ई घर में हलंदी कर। दोस्तो हिन सॼे किसे खे तव्हां ॿुधो। हाणे इन जो झेड़े जो जेको मक़सदु आहे कुझु बि कोन्हे, सिर्फ़ु ज़हन में जेकी नफ़रत आहे, ज़हर आहे, उन जो जहिड़ो आहे। अगरि हिकिड़ो माण्हू नरम थिए, हिकिड़ो जी करे, त सुवाल पैदा न आहे जो ॿियो फोट करे, छो कंदी फोट? उहो बि जी सां त हर को जी आहे न, इज़त जेको ॾींदो उनखे इज़त ई मिलंदी। मां उन्हनि नियाणियुनि खे बि वरी अर्ज़ु करे चवां थो त भेण तव्हां पंहिंजो घर खे आबाद रखो। पीउ माउ वटि तव्हांजी जॻह न हुई, तॾहिं तव्हांखे अलाह पाक पंहिंजो घर ॾिनो आहे। तव्हां भाइरनि वटि जॾहिं बि ईंदव त तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत हूंदी, तव्हांखे घुरण में हिचकिचाहट थींदी, पर तव्हां पंहिंजे मुड़ुस खां, ससु खां, पंहिंजे घर वारनि खां घुरंदे तव्हांखे हिचकिचाहट न थींदी, छो जो उहो तव्हांजो घर आहे। ऐं मां उन्हनि अमड़ियुनि खे चवां थो जिन्हनि पुट परणाया आहिनि, उन्हनि खे अर्ज़ु कयां थो त अम्मा त अगरि तव्हां पंहिंजे पुट जी ख़ुशी चाहियो था, तव्हांजो पुट हुयो त तव्हांजी नुंहुं बि आई, इहे नरमी कयो, थोरी उन सां मोहबत कयो त उहा धारी छोकिरी आहे, ॿाहिरियां आई आहे, उनखे तव्हांजे तौर तरीक़नि जी शायदि ख़बर न हुजे, उनखे तव्हां सेखारियो, थोरो वक़्तु ॾियो उनखे, छो जो तव्हां नरम थियो, तव्हांजो घर आहे, हुनखे महिमान करे पेश न कयो, हुनखे ईअं लॻे त उनजो बि घर आहे। पर जेकर तव्हां सभु हिकिड़ी साइड ते वठी बीहंदव, पंहिंजे घर जो मालिक बणिजी वेंदव ऐं नुंहं खे चवंदव त हीअ ॼण महिमान आहे, हुनखे महिमान वारो बर्ताव कंदव, त मां इहो घर टुटंदो ऐं वॾे में वॾो सदमो तव्हांजे जिगर, तव्हांजे पुट खे सदमो पहुचंदो। त अलाह तव्हां सभिनी जे घरनि खे आबाद करे। अगरि मुंहिंजी ॻाल्हि मां कंहिंजी दिलि आज़ारी हुजे त मूंखे माफ़ु कजो, छो जो सच चवणु हिकु ताक़त रखे थो, पर सच ॿुधण सां उहो वधीक ताक़तवर आहे। मां तव्हांजे घरनि जे लाइ दुआ थो कयां, तव्हां बि असांजे घरनि जे लाइ दुआ कयो, असांजे नियाणियुनि जे घरनि जे लाइ दुआ कयो। जेके बि असांजा ग़रीब मिसकिन जेके बि नियाणियूं शादी थी वियूं आहिनि,
अल्लाह पाक उन्हनि जे घरनि खे हमेशह आबाद करे, उन्हनि जी रिज़िक रोज़ी में ग़ैबी मदद फ़रमाए। आमीन।